ज़हर ज़िंदगी दिलावर असांजी दोस्ती घाटे जो सौदो न हूंदी तोसां। दोस्तीअ में अॼुकल्ह धोखा थी पिया आहिनि कमाल खान। दोस्तीअ खे छॾे सिधी ॻाल्हि सौदे जी कर। कहिड़ो सौदो करण थो चाहीं? पहिरियां तूं पंहिंजो मतिलबु ॿुधाए, पोइ मां ॿुधाईंदुसि त मूंखे छा घुर्जे। मुंहिंजो एॾो वॾो कमु न आहे, नंढड़ो कमु आहे। तूं पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर। ज़मीन जा कागज़ मूं हथु करे छॾिया आहिनि। मूंखे का सॻी पार्टी घुर्जे। भाउ दिलावर, जेकॾहिं ज़मीन जा कागज़ तो वटि आहिनि त पोइ तोखे हिक खां हिकु पार्टी ॻोल्हे ॾींदुसि। ऐं मूंखां मदद छो पियो घुरी? ज़मीन ते खोड़ साल अॻु में फॾो हलंदड़ हुयो। जेके मुंहिंजे साम्हूं पार्टियूं आहिनि न, उन्हनि सभिनी खे फॾे जी ख़बर आहे। इन करे ज़मीन में को बि हथु विझण लाइ तयारु न आहे। समत तुंहिंजो इहो कमु थी वियो। जेकॾहिं ज़मीन जी का पार्टी तव्हां ॾे न आई न, ज़मीन जा पैसा मां तव्हांखे ॾींदुसि। तुंहिंजी ज़ुबान मथां एतबार करण वारो त मां न आहियां कमाल खान। एतबार ॾियण जे लाइ छा कनि? मां लख चकर निगो सही, पर वाइदे जो पको आहियां। तोखे मुंहिंजी ज़ुबान ते एतबार करणो पवंदो। तुंहिंजी ज़ुबान जे मथां मूंखे एतबार तॾहिं ईंदो जॾहिं तूं मूंखे अधड़ूअ जो ॾस ॾींदे। आचर में असांजो न ई को मतिलबु आहे, न वरी हुन सां का दुश्मनी आहे। त पोइ ॿुधाए त तूं हुनखे किथे गुम कयो आहे? तूं जिथे बि आहे उते हू सही सलामत आहे। मूंखे अधड़ूअ जो ॾस घुर्जे। तव्हां राणे खे मुंहिंजे माण्हुनि जे हवाले कयो। ही तव्हांखे ॾस ॾींदा आचर जो। जेकॾहिं धोखो थियो त? जेकॾहिं धोखो थिए न त परे मां बि न आहियां। मुंहिंजी औताक़ तोखे ॾिठल आहे। उते अची जेको तोखे करिणो आहे तूं करे वञ। यादि रखी छॾजांइ कमाल खान, दिलावर उहो खपुर नांग आहे जंहिं नांगनि जे पीर गोगे जमा खे चम ॾेई जनाज़ो बणाए छॾियो। जेकॾहिं धोखो थियो न त बख़्श कोन कंदोसांइ। करम पाण सां हिबत खे गॾाए भाउ दिलावर सां गॾिजी वञ। राणो किथे आहे हुनखे तव्हां वठी किथे क़ैद करिणो आहे तोखे ख़बर आहे। ऐं भाउ खे आचर जो ॾस ॾेई छॾ। जेको तव्हांजो हुकुम सरकार। अचो त हलो। छाकाणि त मां नथी चाहियां जो इन घर जो माहौल ख़राब थिए। छो माई तू थकजी पई आहीं या वरी एॾो जल्दी हार मनी अथई? मुई मारी छलक भला पटई। तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में कहिड़ो मलाखड़ो आहे जो मां थकजी पई आहियां ऐं हार मञी वठां? तूं कुझु बि सम्झ, मां तेसी ताईं तो मां हथ न कढंदसि जेसी ताईं मां तोखे पूरो न कयां। पोइ देर छा जी आहे? खण बंदूक कर मूंखे पूरो। मन तुंहिंजो अंदरि ठरे। मुंहिंजो अंदरि त तॾहिं ठहंदो जॾहिं ओठो तोखे चरियो करे वण सां ॿधी छॾंदो। निभागी कंहिं जाइ जी अधु चरो त तूं मूंखे पहिरियों ई करे छॾियो आहे। इन करे मां तुंहिंजे साम्हूं हथ थी जोड़ियां। धूती रन मञ की ॿिए जो पाणी पट। मूं मिसकिन लाइ खणी हिन घर खे दोज़ख बणाए छॾियो अथई। हे तव्हांजो घर आहे ई दोज़ख जी धड़ी जिते ओठे जहिड़ा ज़ालिम रहनि था। हिन घर में को बि सुकून सां नथो रही सघे। ओठो ज़ालिम आहे पर हिन घर लाइ न, ॿियनि जे लाइ। पर तूं हिन घर जे भातियुनि जे लाइ महशर मचाए वरितो आहे। घर भाती? हिते त को बि मुंहिंजो घर भाती न आहे। तव्हां सभु मुंहिंजा दुश्मन आहियो, दुश्मन। मां हिन घर में तव्हां सभिनि जो सुकून बर्बाद करण लाइ आई आहियां। पोइ मां तोखे हिन घर में सुकून सां किथे रहण ॾींदसि? ख़ुदा शल तुंहिंजो हिन घर मां पाणी पटींदो। माई बाक़ी मुंहिंजी त तोसां जाइ न आहे। माई घटि धोती त तूं बि कोन आहीं। जॾहिं तूं ॾिठो त मां शानी सां कोन पुॼी सघंदसि तॾहिं हाणे कुझु डरी थी आहीं। मुंहिंजी तौबा माई, मुंहिंजे पीउ ॾाॾे जी बि तौबा। हाणे ख़ुदा जो वास्तो अथई मुंहिंजी पछर छॾ, वञी के ॿिए जे घाटे में लॻ। माई अञा त हीअ शुरूआत आहे। मां तोखे अहिड़ो त शितो कंदसि तूं पंहिंजा ज़िंदा पाण पटींदीअ।
तोखां इहे ॼुंडर ॾाढा थी विया हा विझीन हा ॼुंडनि में हथ पूरे आगुर में फेराइन हा पोइ ॾिसी हा कीअं था ॾस ॾियनि छोकिरीअ जो छोकिरी घर में कोन आई मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ छोकिरीअ खे ॻोठ में कंहिं चाचे या मामे जे घर मोकिलियो हूंदो एॾी त इन निभागनि जी गंदी सोच आहे जो पंहिंजी न्याणीअ जो पंहिंजे हथनि सां था घर ख़राब कनि जेकॾहिं ॾिठो वञे त ॾोह असांजो बि आहे असां हुननि खे ॿधे जो आसरो ॾिनो जेकॾहिं हुननि खे न मिलियो त हू छिता त थींदा न जीअं ई राणो परिणिजी आयो आहे हिकु न ॿियो मसलो असली ख़तम थिए ई नथो जेकॾहिं इहे मसला ख़तम थी वञनि त हिकु न हिकु ॾींहुं निभागे पीरूअ लाइ को संग ॻोल्हे वठंदासीं पर निभागनि खे असली सबुर अचे ई नथो मूं त हुननि खे घणी सम्झाइण जी कोशिश कई पर हुननि निभागनि मुंहिंजी हिक बि न ॿुधी हाणे जेका तुंहिंजी सलाह सावण ॻाल्हि ॿुध छोकिरा हिते आहिनि कोन इहो मसलो तोखे ऐं मूंखे ॿिन्ही खे गॾिजी हल करणो पवंदो इहो मसलो हल थींदो पादरनि सां बाक़ी ॻाल्हियूं ॿुधण लाइ त हू तयार ई न आहिनि अचनि छोकिरा हणंदा पाड़े हुननि खे पादर पोइ मसलो हल थी वेंदो इन्हनि ॿिन्ही निभागनि खे सुधारण लाइ तूं ऐं मां काफ़ी आहियूं छोकरनि जी कहिड़ी ज़रूरत आहे छा तूं वञी हुननि खे पादर हणंदी आहे पहिरियों त वञी इज़त सां सम्झाईंदी मान जेकॾहिं न सम्झान पोइ लाहे पादर अहिड़ा हणंदी मान जो यादि कंदा ॿई मुख ॾाढा कोन्हनि के पोइ त इहो मलाखड़ो ॾिसणो पवंदो इहो मलाखड़ो तोखे अॼु शाम ई ॾेखारींदसि जेकॾहिं इन्हनि छोकिरीअ खे वापसि न कयो त असां ॿई गॾिजी हली उन्हनि जे घर वेही रहंदासीं त पोइ उन्हनि खे ख़बर पवे हा त रुगो रबन ई राणो न पर उन जा माउ पीउ बि कंहिंखां घटि न आहिनि हा दिलावर अड़े तो त मूंखे हिन जे हवाले करे छॾियो आहे मां त वञा थो इहो सोचो अथई अतो रबन हिते ईंदो तूं उनखे कहिड़ो जवाबु ॾींदे हे रबन मुंहिंजो वॾो आहे या अबो आहे जो मां हुननि जे सवाल जा जवाब ॾींदोमांसि आचार्य जो ॾस मूंखे मिली चुको आहे जेकॾहिं अदड़ू मूंखे उते न मिलियो तव्हां सां अहिड़ो हशर कंदुसि जो ॾेहनि खे ॾस ॾींदो दिलावर इहे त बात जूं ॻाल्हियूं आहिनि बात जा मसला आहिनि पहिरां इहा सोचो अथई जॾहिं तो रबन हिते ईंदो ऐं तोसां जेको अची थिए हशर बस करे मां चवां थो वात पंहिंजो बंदि करे रबन 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 को आसमान तो लही आयो आहे छा दिलावर रबन मुंहिंजो जिगरी भाउ आहे उनजो ऐं मुंहिंजो तो नमूनो त ॾिसी चुको आहीं ॿुध पोइ पहिरियूं ॻाल्हियूं पियो थो करी हा तव्हांजो हाणे वक़्तु ख़तम थी चुको आहे राणा रबन एसि ताईं ज़िंदगी कोन पहुचंदो हा केरु मारींदो ते रबन खे तव्हां कमाल खान रबन खे वाट ते पूरो करे छॾींदो हा अधु रबन खे कमाल खान पूरो कंदो उनखे तव्हां छॾियो पहिरियां तव्हां पंहिंजो त सोचो तव्हांजो कहिड़ो हशर थींदो जॾहिं मुंहिंजो भाउ रबन हिते पहुचंदो मां चवां थो वठी वञो हिनखे मता दिलावर जो दिमाग़ फिरियो त पोइ तव्हां हिन जो लाच खणी वेंदव अड़े हल हाणे अॻियां थी ॿधो पियो आहीं अञा आकड़ कान थी मरई ऐं पता दिलावर वारी मुसीबत तूं पंहिंजी गिची में थो विझी अड़े मां त तव्हां सां गॾु हलां थो ॾिसां केतिरो ॾींहुं था तव्हां पाण वटि मूंखे रखो हलो तो ग़लती कई आहे दिलावर जेकॾहिं रबन हिते आयो त उन्हनि खे मुंहुं केरु ॾींदो मूंखे अदड़ूअ जो ॾस पियो घुर्जे उन्हनि खां सवाइ ॿियो केरु ॾे हा मूंखे पठाणी बेगम ख़ामोश हुई पर अॼु मूं उनजो रूप पंहिंजे भैरनि वारो ॾिठो आहे रुखसार बेगम छोकिरी खे हुंजे शाबस भाइरनि खे पासे ते रखी हिन मुड़ुस जो साथ ॾिनो आहे अञा बि जेकॾहिं कमाल खान हुन जे मथां नाहक ज़ुल्म कंदो त पोइ हूअ वीचारी त होश मां निकिरंदी न साईं हूअ त होश ई छॾे चुकी हुई चवे पई जेतिरो बर्दाश्त करणो हुयो करे चुकी आहियां जेकॾहिं अञा बि कमाल न मुड़ियो ऐं मूं मथां हथ खयाई हिन हवेलीअ खे दोज़ख बणाइण खां कोई बि नथो रोके सघे मां मञा थो त छोकिरी रबन ऐं राणे जी भेण त हुन में ज़िद हूंदो पर हुनजो ज़िद कमाल खान जे ज़िद अॻियां का बि अहमियत नथो रखे ऐं जेतिरो हूअ ज़िद कंदी न
कमाल उन खां वधीक उन ते ज़ुल्म कंदो। साईं, इन मसइले जो कोई त हल हूंदो। केरु सम्झाए अदा कमाल खान खे? कमाल मूंसां सभु वास्ता ख़तम करे छॾिया आहिनि। उनखे मां छा सम्झायां? पोइ त अदा कमाल नाहक ज़ुल्म कंदो पठाणी बेगम मथां। तूं हाणे हीअं कर जो पठाणी बेगम खे सम्झाए त उहा कमाल सां ज़िद करणु छॾे ॾे, न त हू जेतिरो ज़िद कंदी न कमाल ओतिरो ई उन ते ज़ुल्म कंदो। साईं, पठाणी बेगम त ख़ामोश आहे, पोइ बि कमाल खान जो हुनजे मथां एतिरो ज़ुल्म थिए पियो। आख़िर केसी ताईं इहो ज़ुल्म थींदो? मूं त न्याणी जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। मुंहिंजी इहा भुल हुई त कमाल सुधरी वियो आहे। न साईं, न, हिन में अदा कमाल जो ॾोह ई न आहे। जेकॾहिं जल्दबाज़ीअ में रबन वारा इहो क़दम न खणनि हा त कमाल खान कॾहिं बि ईअं न करे हा। हर शइ शक जे बुनियाद ते थी आहे, पर माण्हू दरगुज़र करणु सिखंदो आहे। पर कमाल खान में दरगुज़र करण वारी बूटी कोन्हे। सभु तव्हां जहिड़ा साबरीन बि कोन थी सघंदा। ख़बर न आहे त असांखे कंहिंजी बददुआ लॻी वई जो ॾींहों ॾींहुं असांजूं परेशानियूं वधंदियूं थी वञनि। हिकिड़ो मसइलो अञा ख़तम ई कोन थो थिए त वरी ॿियो मसइलो साम्हूं बीठो आहे। अदा, जेको मूं अंदाज़ो लॻायो आहे त गफ़ार ख़ान चाहे थो असां ॻोठ छॾे हलिया वञूं ऐं हिते असांखे कॾहिं बि सकून सां रहणु कोन ॾींदो। रईस गफ़ार ख़ान घणो कुझु चाहे थो, पर हाणे उनजे चवण सां कुझु बि न थींदो। हाणे जेको मां चाहींदुसि न उहो ई थींदो। पहिरियां असां इन गफ़ार ख़ान जो चवण वठी इन जा हुकुम मञींदा रहिया आहियूं। उनजो कारण इहो त हू बि असांजी इज़त कंदो। हाणे जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान जो भाउ उनजो हुकुम नथो मञे त पोइ असां छो मञूं? अदा वठा, जेकॾहिं फ़ैसिले में हलूं ऐं तूं फ़ैसिलो वारनि खां इनकार करे त उनजे अंजाम जी तो ख़बर आहे। बिलाल, तूं छा सम्झी थो त हिन चक्कर मां फ़ैसिले खां इनकार कयो आहे ऐं रईस गफ़ार ख़ान मूंखे ॿधी छॾींदो? ईअं ई थींदो अदा वठा, छो त रईस गफ़ार ख़ान पंहिंजा होश विञाए वेठो आहे। हिन चक्कर रईस गफ़ार ख़ान खे ई ॻाल्हियुनि में ॾोही साबित करणो आहे। पोइ मां ॾिसां त इहो पंहिंजे लाइ सज़ा कहिड़ी थो मुक़ररु करे। तूं हाणे तमाशो ॾिसंदो वञ त मां इन रईस गफ़ार ख़ान जे लाइ कीअं थो तमाशो ठाहियां। अच मूंसां। मां थी करे वठां। ही वठ चांहि। मां ॾाढे प्यार मोहबत ऐं कुर्ब सां ठाही आहे तुंहिंजे लाइ। कुर्ब प्यार ऐं मोहबत सां? कसम सां आदि, कुर्ब प्यार ऐं मोहबत सां ठाही आहे। इहो इन करे जो असांजे विच में नफ़रत ख़तम थी वञे। अॼु जेके इहे तूं मिठड़ा बोल ॿोले पई न, मूंखे शक आहे त तूं हिन चांहि में ज़हर मिलाए आई आहीं। हल अहिड़ी धूती रन, तोखे त मूं मथां एतबार ई न आहे। कीअं हाणे मां तोखे एतबार ॾियारियां? अची वई न पंहिंजी असली औकात ते। तूं त मुंहिंजा जिगर जहिड़ा सभु साड़े छॾिया अथई। पोइ बि मां सभु कुझु दरगुज़र करण लाइ तयारु आहियां। पोइ तूं पंहिंजो ज़िद छो नथी छॾे? मां त तोसां हिकु थियण लाइ तयारु आहियां, पर तूं आ त मुंहिंजो चवण ई नथी वठे। तूं चवीं त मां ओठे खे ज़हर पीआरियां? भला हिकु ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे कीअं ज़हर पीआरे सघे थी? जेकर इहो मुंहिंजो चवण तूं न वठंदीअ न त मुंहिंजो तोसां कॾहिं बि ठा कोन थींदो। इन धूतीअ जा पेर कढण लाइ मूंखे का अटकल ज़रूर करणी पवंदी। हाणे तूं सोचींदो हूंदे त मां दिलावर खे त ॿधी वियो हुउसि, पर ही खट ते कीअं वेठो आहे? राणो बि कोन्हे जेको हिन जे मथां चौकीदार बीठल हुयो। ऐं वञण खां पहिरियां मतां रब न इहो विसारे वे त दिलावर उहो ई खपुर नांग आहे जंहिं नांगनि जे पीर गोगे जमा खे जम ॾेई जनाज़ो पढ़ाए छॾियो। पोइ हुनजे साम्हूं राणो किथे सट सही सघंदो? मूंखे इहो अंदाज़ो हो दिलावर त तूं अदा राणा सां का न का चाल ज़रूर खेॾंदे, पर छा तोखे इहो अंदाज़ो हुयो
त जॾहिं मां वापसि मोटंदुसि त पोइ तुंहिंजो असर छा थींदो? ॿार नाया रब न सभु अंदाज़ा लॻाए पोइ राणे जो बिलो कयो आहे। जेकॾहिं तव्हां मूंसां जुठ कई त पोइ इहो न विसार त राणे सां ॿीण ते जुठ थींदी। त पोइ ॿुधाए तूं मूंखे छा करण वारो आहीं? हथ ॿधण वारो आहीं? अचु अचु मुंहिंजा हथ ॿध, मुंहिंजा पेर ॿध ऐं लठ खणी मूंखे कुटे। मां हाज़िर आहियां। तव्हांजे साम्हूं कुछंदुसि कोन, पर इहो यादि रखो तव्हांजो हर ज़ुल्म मुंहिंजे मथां न हूंदो, पर पंहिंजे भाउ राणे मथां हूंदो। राणे मथां। तकलीफ़ त तोखे ईंदी दिलावर, ओसी ताईं तोखे तकलीफ़ ईंदी जेसी ताईं तूं अॼु राणे जो ॾस नथो ॾे। तोखे राणे जो ॾस घुरिजे। भाउ दिलावर, तूं जीअं ई राणे खे मुंहिंजे माण्हुनि जे हवाले कंदे न, उन खां पोइ रबन तो वटि पहुचंदो ऐं तोखां राणे जो ॾस पुछंदो। मूंखे पक आहे त हू खर दिमाग़ हिते ज़रूरु ईंदो ऐं जेसी ताईं राणे सां गॾु हुनखे मां मीरा जो ॾस नथो ॾियां त हू मूं मां हथ न कढंदो। कहिड़े बि तरीक़े सां तोखे रबन जो रुख ओठे तरफ़ मोड़णो आहे। ॾिस कमाल खान, मूंसां चाल खेॾण जी कोशिश न कजां। दिलावर तो कमाल खान जी दोस्ती मां फ़ाइदो नाहे वरितो, तॾहिं तो चवां त तूं मुंहिंजो इहो कमु कर, पोइ तोखे ख़बर पवंदी त कमाल खान यारनि जो यार आहे। दिलावर, को बि कूड़ ठाहे हणण जी कोशिश न कजां, न कजां कोशिश। रबन, असां पंहिंजे मसइलनि में फाथल आहियूं, असां तोसां दुश्मनी करणु नथा चाहियूं। दिलावर, यकीन करी त मां बि तव्हां सां दुश्मनी करणु नथो चाहियां। मञा थो त तव्हां वंगार में कमु कयो आहे, पर जेकॾहिं तूं मूंखे सिधी वाट सां लॻाईंदे न त मां बि तुंहिंजो पीछो करणु छॾे ॾींदुसि। मूंखे ॿिनि ॻाल्हियुनि जी ख़बर पई आहे ऐं ॿई ॻाल्हियूं तुंहिंजे साम्हूं कंदुसि। या त तूं मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झंदे या वरी तूं सोचींदे त मां तोसां का चाल खेॾां पियो। ॿ ॻाल्हियूं? कहिड़ियूं ॿ ॻाल्हियूं? मूंखे इहा बि ख़बर आहे त राणो हिन वक़्तु किथे हूंदो ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त तो वारी घर वारी किथे ऐं कंहिं वटि क़ैद आहे। छा तोखे राणे सां गॾु मीरा जो ॾस न घुरिजे? हाणे त तव्हां मूंखे मारे ई था खणी सघो था, पिठ पॻते कोन वधाईंदुसि। अरे तूं छा थो सम्झी असां तोखे ज़िंदा छॾींदासीं? मारे छॾियो न पोइ, अरे मारे छॾियो न। जिथे तुंहिंजी क़बर तयार आहे न उते तूं वञे न ई पहुतो। हले गयो थी। अरे न निभागन, अलाए छो देर कई आहे, काॾे गुम थी आई निभागा? ओठा, इन बदतमीज़ीअ जो कारण तोखां पुछी सघां थो? का बदतमीज़ी न आहे गुलाम। घणे वक्त खां वठी मां बि सोचां पियो त रईस गफ़ार खान ऐं कमाल खान असांजे मथां हावी थींदा था वञनि ऐं उन्हनि जा ज़ुल्म असांजे मथां वधंदा था वञनि। मां सोचां थो ईअं छो थो थिए। घणी सोच खां पोइ मां इन नतीजे ते पहुतुसि त मूंखां महान कमीणो अलॻि हुजे त उनजो फ़ाइदो टीं धुर खे पवंदो। इन करे गुलाम मां तो जहिड़े कमीणे वटि हली आयो आहियां। इन जो मक़सदु ओठा त तूं मुंहिंजे दोस्तीअ जो हथ वधाइण आयो आहीं, इहे न? न न गुलाम, इन ओठे सां हथ कॾहिं बि न मिलाइजां। इन मां तोखे को बि फ़ाइदो कोन मिलंदो। ओठा, ॿुधे थो न, तुंहिंजे मथां रनुल जो बि एतबार न आहे रहियो, त पोइ ही गुलाम तुंहिंजे मथां एतबार कीअं कंदो?
रैत गफ़ार ख़ान ऐं कमाल ख़ान मूंखे कमरे में बंदि करे सॼो महीनो मुंहिंजे मथां तशदुद कयो। छा तूं उन्हनि जे ज़ुल्म खां परे आहीं? मज़ा थो वठां, तुंहिंजो ऐं मुंहिंजो दुश्मन हिकु ई आहे, पर उठप तूं एतबार जे लाइक़ु हाणे न आहे रहियो, त पोइ मां तुंहिंजे मथां एतबार कीअं कयां? गुलाम, असांजो वक़्तु सुकून सां गुज़रे पियो, इन ओठे जे ॻाल्हियुनि ते कन न ॾे। इहो ओठो तोखे कंहिं वॾे अड़ाह में विझंदो। छोकिरी, जॾहिं कमीणो माण्हू पंहिंजी कमीणाप छॾे घर वेही रहंदो आहे त उनजो सुकून बर्बाद थी वेंदो आहे ऐं उनजी दिलि खे सुकून एसी ताईं न मिलंदो जेसी ताईं हू पंहिंजूं शरारतूं ॿीहर शुरू न कंदो। ओठा तूं हाणे पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर, इहो ॿुधाए त तूं हिते छो आयो आहीं? जेकॾहिं रनुनि जे साम्हूं बीह करे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं त असां कंहिं मक़सद ते न पहुचंदासीं। इन करे चवां थो त तूं मूं वारे ज़मीन वारे नंबर ते अच, उते वेही सुकून सां ॻाल्हाईंदासीं। गुलाम, ॾिस, इन ॻाल्हि में मुंहिंजो फ़ाइदो घटि, तुंहिंजो फ़ाइदो ज़्यादा आहे। ओठे जहिड़े कमीने माण्हू मां फ़ाइदो मिली सघे थो? न, कॾहिं बि न, ईअं थी ई नथो सघे। राणे खे मूं ओठे जे हवाले कयो आहे। छा ओठे जे हवाले? हा रब न दिलावर न, इहो त सरासर कूड़ आहे, कूड़। हिन वक़्तु असांजे पोयां त कमाल ख़ान आहे। मूंखे ख़बर हुई त तूं मुंहिंजी ज़ुबान जे मथां कॾहिं बि एतबार कोन कंदी। एतबार ॾियण लाइ मूंखे तूं इहो ॿुधाए त अदे राणे जे सिर जो सौदो ओठे सां कहिड़े मक़सद लाइ कयो अथई? मां त सम्झां थो तोखे पंहिंजी ज़ाल ऐं भाउ जी ज़िंदगी बचाइण खां वधीक मक़सद ॼाणण जी लोड़ आहे। ॻाल्हि साफ़ ऐं सिधी आहे रब न। जेकॾहिं तूं मूंखे 5-8 लख रुपया ॾींदे त मां तोखे ओठे जो सिर वढे आणे ॾींदुसि। ईअं ई ओठे मूंखे 5-8 लख ॾिना त मूं राणे खे ओठे जे हवाले करे छॾियो। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां इहो साफ़ ज़ाहिर करे थो त मीरा खे बि तो उन ओठे जे चवण ते अगवा कयो हूंदो। असां त सिर्फ़ पैसनि जे करे कमु कयो आहे, कंहिंसां ज़ाती दुश्मनी का बि न आहे। जेकॾहिं सुभाणे त राणा खे कुझु बि थियो त यादि रख दिलावर, उनजो ज़िम्मेवार तूं हूंदे। तूं जेको असली मुजरिम आहे न, तूं उन जी मुंडीअ ते लत रखो, बाक़ी वांगारुनि जे पोयों केतिरो लॻंदे। छॾ ॿिनि ॻाल्हियुनि खे, मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त मीरा मूंखे हिन वक़्तु किथे मिलंदी? हरूभरू हिन हुन जे पोयां भॼण में पंहिंजो वक़्तु न विञाए। ओठे जो पीछो करे हां त तूं हिन महिल ताईं मीरा ताईं पहुची वञे हां, पर रब न, तो पूरो वक़्तु ग़लति रुखनि तरफ़ विञायो आहे। पोइ तोखे मीरा किथे मिलंदी? मां तोखे सुठी सलाह थो ॾियां, अॼु खां पोइ ओठे जो पीछो करे ॾींहं 2 में मीरा खे तूं ॻोल्हे लहंदी। पर यादि रखजांइ दिलावर, जेकॾहिं तुंहिंजियूं ॻाल्हियूं कूड़ियूं निकितियूं त मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो त तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। छा? तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। मूंखे मारण जे लाइ तुंहिंजो ज़िंदा रहणु ज़रूरी आहे, पर तूं कमाल ख़ान जे चालनि में एतिरो त फासी वियो आहे जो हाणे तोखे उतां ज़िंदा वञणु नामुमकिन आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।